भिट जे सज्जादा नशीन सैयद वक़ार हुसैन लतीफ़ी जो असांजो भिटाई जे हवाले सां पैगाम। असांजो भिटाई जेको शारती फाउंडेशन जी तरफ़ां हिकिड़ो मुहिम शुरू थी आहे, हिकिड़ो इनकलाबी कमु शुरू थियो आहे जेको सॼी सिंध में थींदो ऐं पोइ सॼी दुनिया ताईं इनखे फैलायो वेंदो। इन जो मक़सदु इहो आहे जेको असांजो मेमण साहिबु वॾी महिनत करे पियो, भिटाई साईं हुनखे हुनजो अजर ॾींदो। असांजे ॿारनि में भिटाई साईं जो फ़लसफ़ो ऐं वलियुनि जो फ़लसफ़ो, कलंदर जो फ़लसफ़ो, सचल जो फ़लसफ़ो, अब्दुल्ला शाह गाज़ी जो फ़लसफ़ो, दाता दरबार जो फ़लसफ़ो, बरी इमाम जो फ़लसफ़ो, इन्हनि वलियुनि जे फ़लसफ़े खे सम्झण जे लाइ सिंध जो ॿारु भिटाई साईं जी तालीमात खे पढ़े, सिंधी ज़ुबान खे सम्झे ऐं भिटाई जे फ़लसफ़े खे सम्झण खां पोइ ॿियनि वलियुनि जे उन फ़लसफ़े खे सम्झे जेको इंसान खे बुनियादी असूल सेखारे थो ज़िंदगी गुज़ारण जा। ऐं उन में जेको ही लफ़्ज़ आहे असांजो भिटाई, इन जो मक़सदु इहो आहे त असां ओन कयूं, भिटाई साईं खे पंहिंजे सीने सां लॻायूं, भिटाई जे पैगाम खे पंहिंजे सीने सां लॻायूं। भिटाई सभिनि जो आहे, भिटाई न सिर्फ़ु सिंध जे पर पाकिस्तान जे रहण वारनि जो आहे, पर भिटाई सॼे आलम जो आहे, सॼी दुनिया जो आहे। ऐं इहो पंहिंजे ज़हन में इहा ॻाल्हि रखूं त असांजो ॿारु इहा ॻाल्हि सम्झे त असांजो अलाह असांखे इंसानियत सां प्यारु करण जो दर्स थो ॾिए। जेकी बि इंसान आहिनि उहे असांजा आहिनि, हिंदू असांजा आहिनि, ईसाई असांजा आहिनि, सिख असांजा आहिनि, मस्जिदूं इमाम बारगाहूं असांजियूं आहिनि, मंदिर चर्च असांजा आहिनि, हीअ धरती असांजी आहे, हीअ सॼी काइनात असांजी आहे। इन में असांखे वणनि खां प्यारु करिणो आहे, पखियुनि सां प्यारु करिणो आहे, इंसाननि सां प्यारु करिणो आहे, ओन करिणो आहे। त न सिर्फ़ु भिटाई साईं खे ओन करिणो आहे, पर भिटाई जे फ़लसफ़े मुताबिक़ सॼी काइनात खे ओन करिणो आहे। रब्बुल आलमीन सॼे आलम सां प्यारु करण जो दर्स थो ॾिए, रहमतुल आलमीन रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सॼे आलम सां प्यारु करण जो दर्स थो ॾिए, इमाम हुसैन सॼे आलम सां प्यारु करण जो दर्स थो ॾिए। भिटाई, कलंदर, अब्दुल्ला शाह गाज़ी, सचल सरमस्त, बरी इमाम, पाक पतन, दाता दरबार, इहे असांखे इंसानियत सां प्यारु करण जो दर्स आहे। असांजे ॿारनि खे जेको असांजी नई नस्ल आहे, जेको हिन मुल्क खे मज़बूत कंदी फ्यूचर में, जेको सॼी दुनिया में भिटाई जा सफ़ीर थी वेंदा ऐं ॿाहिरि निकिरंदा, उन्हनि खे दुनिया खे ॿुधाइणो आहे त हीअ सिंध धरती अमन जी धरती आहे ऐं भिटाई साईं जी धरती आहे। इन में नफ़रतनि जी, तासुब जी का गुंजाइश न आहे। मोहबतनि जी ॻाल्हि करणी आहे, मोहबतनि जा ॿिज पोखणा आहिनि त सुभाणे असां उहो फल खाऊं जेको उन मोहबतनि जे ॿिज मां निकिरे। ऐं उहो जेको पाणी ॾियणो आहे, उहो पाणी असांखे प्यार जो ॾियणो आहे, पाणी असांखे अमन जो ॾियणो आहे, पाणी असांखे इख़लास जो ॾियणो आहे, ख़लूस जो ॾियणो आहे। त इन माहौल में असांजो भिटाई जी मुहिम हलाइणु ऐं इहो जहाद करणु, इहो जस हुजे दाऊद मेमण साहिब खे ऐं उनजी सॼी टीम खे, शारती फाउंडेशन खे ऐं भिटाई साईं जी दुआऊं यकीननि उन्हनि सां गॾु आहिनि। ऐं हीउ हिकिड़ो उहो कमु कनि पिया जंहिंजे लाइ सॼी नस्ल अचण वारे दौर में असांजा ॿार, असांजा नौजवान इन में ॻंढिजी पवंदा ऐं असांजे भिटाई जो मैसेज सॼे आलम ताईं ग्लोबल थींदो ऐं पहुचंदो।